अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाद खोसो ऐं वरी शाद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। हिन नंढड़े वीडियो में तव्हांखे इहो ॿुधायां दोस्त, जागीर ऐं गुनाह जी अपडेट्स मां सुबुह ॾेई छॾी हुई, लेकिन यकीन पुछो वॾी अपडेट तफ़सील सां मुंहिंजी इन चैनल ते अचण वारी आहे। लेकिन हीअ नंढड़ी वीडियो में तव्हांखे इहो ॿुधायां दोस्त, तव्हां इन ॿिन्ही ड्रामनि जो प्रोमो ॾिठो ऐं इहो ड्रामो त पंहिंजे टाइम ते ईंदो। मां उदासी ऐं अजरक इन्फो चैनल ॿिन्ही ते इहा शइ ॿुधाए छॾी आहे ऐं तव्हां हाल वाल मूंखे इहो ॾिजो त इहो ड्रामो तव्हांखे जेको आहे प्रोमो केतिरा वणिया, गुनाह जो प्रोमो तव्हांखे वणियो या जागीर जो वणियो, इहो हाल वाल तव्हां पंहिंजे कमेंट सेक्शन में ॾिजो। ऐं तफ़सील सां जेके मुंहिंजी वीडियो अचण वारी आहे उन में मां सभिनी जा कमेंट बि पढ़िया, जेका बि दोस्तनि कमेंट कया आहिनि सभिनी जा मूं पढ़ी ऐं सभिनी जा जवाब बि ॾिना आहिनि। सुठी मुंहिंजी जेको आहे अपडेट अचण वारी आहे, सुबुह 7 बजे अपलोड थींदी। हीउ नंढिड़ो वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजे लाइ हुयो। हीउ इन लाइ बार बार कयां थो त साम्हूं जेको आहे मसइलो अचे थो इन जे करे, कैमरा जे करे। दोस्तों हीउ नंढिड़ो वीडियो सिर्फ़ु तव्हां दोस्तनि जे लाइ, हिन खे लाइक शेयर ज़रूरु कंदा, सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं सुभाणे वारी वीडियो में। मूंखे यकीन आहे दोस्तों, इंशाल्लाह सुबुह अपडेट जेका तव्हां ॿुधो ऐं तव्हां पूरो उमेद थी वेंदो। हिन वीडियो खे पूरो ॾिसजो ऐं गुनाह ऐं जागीर जा प्रोमो जे बारे में कमेंट सेक्शन में लिखो, हिन में जेतिरो थी सघे लिखो। मिलंदासीं सुभाणे वारी वीडियो में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।